रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बाज़ाब्ता तौर ते चार्ज शीट कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे फैज़ हमीद ख़िलाफ़ चार्जिज़ में सियासी सरगर्मियुनि में मुलवस हुजणु आहे। इन चार्जिज़ में माण्हुनि खे नाजाइज़ नुक़सान पहुचाइण बि शामिल आहे। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी भञकड़ी करण जो बि इल्ज़ाम आहे। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे कोर्ट मार्शल करण लाइ कार्रवाई शुरू। चार्जिज़ में ऑफिशियल सीक्रेट एक्ट जूं भञकड़ियूं कंदे रियासत जे तहफ़्फ़ुज़ ऐं मुफ़ाद खे नुक़सान पहुचाइणु आहे। फील्ड जनरल कोर्ट मार्शल जे ईंदड़ मरहले में फैज़ हमीद के चार्ज शीट कयो वियो। ISPR पारां ॼाणायो वियो आहे। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बाज़ाब्ता तौर चार्ज शीट कयो वियो आहे। ISPR मूजिब फैज़ हमीद ख़िलाफ़ चार्जिज़ में सियासी सरगर्मियुनि में मुलवस हुजणु आहे। ISPR मूजिब इन चार्जिज़ में माण्हुनि खे नाजाइज़ नुक़सान पहुचाइण बि शामिल आहे। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी भञकड़ी करण जो बि इल्ज़ाम आहे। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे कोर्ट मार्शल करण लाइ कार्रवाई शुरू कई वई आहे। अहम ख़बर आहे रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बाज़ाब्ता तौर ते चार्ज शीट कयो वियो आहे। फैज़ हमीद ख़िलाफ़ चार्जिज़ में सियासी सरगर्मियुनि में मुलविस हुजणु आहे। उन चार्जिज़ में माण्हुनि खे नाजाइज़ नुक़सान पहुचाइण बि शामिल आहे। ISPR मूजिब ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी भञकड़ी करण जो इल्ज़ाम आहे। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के कोर्ट मार्शल करण लाइ कार्रवाई शुरू कई वई आहे। चार्जिज़ में ऑफिशियल सीक्रेट एक्ट जूं भञकड़ियूं कंदे रियासत जे तहफ़्फ़ुज़ ऐं मफ़ाद के नुक़सान पहुचाइणु आहे। फील्ड जनरल कोर्ट मार्शल जी ईंदड़ मरहले में फैज़ हमीद के चार्ज शीट कयो वियो आहे। अहम ख़बर आहे रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बाज़ाब्ता तौर ते चार्ज शीट कयो वियो आहे। जॾहिं त फैज़ हमीद ख़िलाफ़ चार्जिज़ में सियासी सरगर्मियुनि में मुलविस हुजण बि आहे। उन चार्जिज़ में माण्हुनि खे नुक़सान पहुचाइण शामिल आहे। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी भञकड़ी करण जो इल्ज़ाम बि लॻायो वियो आहे। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बाज़ाब्ता तौर ते चार्ज शीट कयो वियो आहे। फैज़ हमीद ख़िलाफ़ चार्जिज़ में सियासी सरगर्मियुनि में मुलविस हुजण जो इल्ज़ाम बि आहे। उन चार्जिज़ में माण्हुनि खे नाजाइज़ नुक़सान पहुचाइण शामिल आहे। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, अॻूणे DGI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे चार्ज शीट कयो वियो आहे। फैज़ हमीद खे कुझु महीना अॻु में गिरफ़्तार कयो वियो हो। संदसि मथस इल्ज़ाम हुयो बग़ावत करण जो, साइंस जो, इदारे में ख़िलाफ़शार पैदा करण जे हवाले सां, उन सां गॾोगॾु सियासी मामलनि में मुदाख़लत जे हवाले सां बि उनखे इल्ज़ाम हुया। उन हवाले सां संदसि कोर्ट मार्शल कयो वियो हो। गिरफ़्तारी खां पोइ संदसि ख़िलाफ़ जेका जांच जी कार्रवाई हली ऐं हाणे केस बाज़ाब्ता तौर ते चार्ज शीट कयो वियो आहे ऐं मथसि इल्ज़ाम इहे आहिनि सियासत में मुदाख़लत कई, मुल्क जे जेके इदारनि में मुदाख़लत कई, उन सां गॾोगॾु इदारनि जे ख़िलाफ़शार पैदा करण जे हवाले सां मथसि इल्ज़ाम आहिनि। उन खां पोइ हाणे मथसि बाज़ाब्ता तौर ते कार्रवाई हलंदी। वाज़े रहे त फैज़ हमीद DGI रहियो, उन खां पोइ लेफ्टिनेंट जनरल रहियो ऐं मथसि इल्ज़ाम इहो बि आहे त सियासी तौर ते हुनजो जेको अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ उन लाड़ो हुयो ऐं हमदर्दियूं हासिलु हुयूं। इन हवाले सां बि मथसि जेतोणीक ज़ाहिरी तौर ते इल्ज़ाम फ़ौज तरफ़ां त न पियो मड़ियो वञे, पर इन हवाले सां बि इन मामले खे रुख़ ॾिठो पियो वञे। हाणे फैज़ हमीद खे चार्ज शीट खां पोइ इहे बि इम्कान आहिनि त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे इन सिलसिले में। जी वॾी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।